इते असां भी अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट में कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में घोबिन वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार सैयद गुलाम हादी शाह, इमरान मेहदी मेमण, शाह मोहम्मद उजण, सिराजुल हक मेमण ऐं मोहम्मद सिद्दीक जूं ज़मानतूं रद्द करे छॾियूं आहिनि। अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध हाई कोर्ट में कोऑपरेटिंग हाउसिंग सोसाइटी में घोबिन वारे केस की ॿुधणी थी आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ नैब तरफ़ां पका सबूत ॾिना विया आहिनि। जवाबदारनि जी उबूरी ज़मानतूं रद्द कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट में कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में घोबिन वारे केस की ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार सैयद गुलाम हादी शाह, इमरान मेहदी मेमण, शाह मोहम्मद अजन, सिराजुल हक मेमण ऐं मोहम्मद सिद्दीक जूं ज़मानतूं रद्द करे छॾियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं महताब शरखा जी। महताब जी बिल्कुल सिंध हाई कोर्ट में कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में करप्शन वाले केस की ॿुधणी थी। अदालत जवाबदार गुलाम मोहम्मद शाह हादी, इमरान मेहदी मेमण ऐं शाह मोहम्मद उजण, सिराजुल हक मेमण ऐं मोहम्मद सिद्दीक जूं ज़मानतूं जेके रद्द करे छॾियूं। अदालत रिमार्क्स में चयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ नेब जा पका सबूत ॾिना विया आहिनि। जवाबदारनि जी अबूरी ज़मानत जेका रद्द थी वई आहे। जी ठीकु आहे मेहताब, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।